अस्सलाम वालेकुम। अॼु आहे आचर उहो ई 1 नवंबर ऐं राति जा थिया आहिनि 8:30। असां सुम्हण जी नमाज़ पढ़ी वांदा थी हाणे वञूं था ॿाहिरि कंहिं रेस्टोरेंट ते मानी खाईंदासीं ऐं अॻियां तव्हां सां शेयर कंदासीं त छा थो थिए। ये नाला रखना है ना जे मेराणा वो छा है मेराण छा है काथे होटल साइन भी हुजनि। हाँ न मां चयो अंदरि काथे न अथसि। संभारा होटल होटल है या रेस्टोरेंट है? संभारा इन। सामूं लिखियल वेलकम टू संभारा इन फैमिली लॉन। न न हलूं था तो हाणे घणो त न भरबो न हिन पासे सभु लेडीज़ आहिनि त वरी ठीकु आहे। इन छोकरे जो नालो छा अचो हाणे सवाल इहो आहे हीअ बोतल थोरो लाउडली हीअ बोतल ख़ाली हे एक्स्ट्रा बोतल खे हथ न हलाइणो पर बोतल खे हितां खां खणी उहो होस ताईं ठीकु आहे न हा रखणी आहे ऐं हीअं बि नाहे करणु हीअं बि नाहे करणु नाहे करणु ऐं बोतल खे हथ बि न हलाइणो खणो बि न हिकु सां हा कोशिशि कयो अचो शाम हा हथ बि न हलाइणो पोइ त ख़ैरु आहे तो पैसा वठंदा अथई बिल में चार्ज कजांसि हथ न हलाए मोहम्मद खिज़िर हलो तव्हां कंदो ट्राए अचे थो अड़े जियो अड़े वाह वाह हाणे समझियसि कया हाणे हा कर बोतल खे हथ न हलाइणो बोतल खे रखा त न हथ न हलाइणो रखा बि न हथ ई न हलाइणो बाउंस बाहूं तव्हां कीअं हथ ई न हलाइणो जिस्म जो कोई हिसो न लॻंदो वात सां पांच टच अहिड़ा कम छो था ॾियो चाचा 2 गिलास अदा हाणे ॿुधाइनि हलो मां ॿुधायां ॿुधाइनि कॾहिं ॾिठो अथव त मच्छी जेका आहे पाणीअ मां कीअं एंटी ग्रेविटी निकिरी ईंदी आहे हुक ते चाहे ज़मीन में कशिश थकियल आहे न हर शइ हेठि मथे फिटी कयो काॾे वेंदी हेठि कशिश थकियल आहे न त तव्हां असां इंसान जो कमारू को कोशिशि करो हुक ठाहियो हुक खे विझो बोतल में हथ न हलाइणो हाणे हथ खे थोरो पासीरो करे जीअं हुक खुले उनखे अटकायो अटकी वियो टिजो न खणो वाह क्लैपिंग कयो अंकल जे लाइ क्लैपिंग कयो थैंक यू सो मच वेरी गुड काथे खणी रखूं ओ उते हलो अदा हिते था रखूं बस बस वेरी गुड क्लैपिंग कयो खाओ मां ॾे आई सिंधी यूट्यूबर हां हे सरप्राइज़ आहे होटल वारनि खे ख़बर पई त अॼु मुंहिंजी सालगिरह आहे त उन्हनि जेको आहे हिन केक सां गॾु मूंखे सालगिरह विश कई आहे। ॾाढो मज़ो आयो अॼु ॾाढो VIP ॾींहुं हुयो।
ही आहे होटल जो लुक। साम्हूं मुंहिंजे दड़े जो जेको निशान ठहियलु आहे लाइट सां, मथां हिन जो नालो आहे। छो त राति जो टाइम आहे, इन करे क्लियर नज़र नथो अचे। मां फिरंदी वञा या तूं फिरंदी वेंदी? बस मुंहिंजे दड़े जी मम्मी Stop. छा थियो मिठू? मिठू मिठू छा खपे? छो तूं सॾे? पोती काॾे वई? मिठू छा थियो मिठू? ॻाल्हाए न, एॾी देरि खां ॻाल्हाए पियो। मिठू पुट, मिठू पुट छा? मिठू पुट, मिठू पुट, वो मिठी त निकिरे ई नथी उतां। थैंक यू, वेलकम। और उछले चली छा तो खाए मिठू? अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर जो ॾींहुं ऐं टाइम थियो आहे तक़रीबन 1:30 मंझंदि जो टाइम आहे। नमाज़ जो टाइम थी वियो आहे, नमाज़ पढ़ बि हाणे। ऐं अॼु कुझु ख़ासि न कयो आहे सुबुह खां, छो त राति जो ॿाहिरि वियासीं, देरि सां मोटियासीं। सुबुह जो नमाज़ ते उथी वरी देरि सां वापसि सुम्ही पियासीं त देरि सां उथियासीं। सो इहो सिलसिलो आहे। ऐं किथे वञण बि न आहे, हर हंधा तक़रीबन थी आई आहियां। जिनखे मूंसां मिलणो उहो बि थी विया। राति जो शायदि किथे ॿाहिरि वञण जो आहे प्लान। अगरि वियासीं त उहो बि रिकॉर्ड कबो यकीनन। ॿारनि सां, भेणुनि सां, ॿाहिरनि सां ॾाढो सुठो टाइम गुज़रियो, अलाह जो शुक्र आहे। ऐं जेको प्लान करे मां कराची मां हिते आई हुअसि, उहे सभु पूरा थी विया। ऐं हाणे सोचां थी त सुभाणे यानी अंगारे ते मां पंहिंजे घर वापसि वञां। छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, रही केतिरो रहिया, जेके वञा कनि से रही रहंदा केतिरो, इहो त थींदो। सो हिते मां तमामु घणो टाइम जेको आहे इंजॉय कयो आहे ऐं ॾाढो सुठो वक़्तु गुज़ारियो आहे। सो मूं सोचियो त अॼु कुझु ख़ासि न हुयो शेयर करण लाइ, पर घटि में घटि तव्हां सां थोरी ॻाल्हि ॿोल करे वठिजे, थोरी कचहरी करे वठिजे। सो ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे सभु कुझु कीअं थो लॻे। कुझु माण्हू त लाज़मी कमेंट कनि था, पर कुझु अञा अहिड़ा आहिनि जेके कमेंट नथा कनि, शायदि या त उन्हनि वीडियोज़ न ॾिठियूं आहिनि। सो इनशाला सुभाणे वापसी जो सफ़रु शुरू थींदो ऐं अॼु जे ॾींहं में बाक़ी छा थो थिए उहो बि तव्हां सां ज़रूरु शेयर करूं। ऐं मां ही ॿारनि सां गॾिजी एक्टिविटी कराई आहे हिननि खे। हॉर्स ठाहियोसीं ऐं हाउस। फातिमा तव्हां ॿुधायो हिन में छा आहे? हिन में 2 चेयर्स आहिनि ऐं 1 टेबल आहे। हिते वरी को बर्ड ठहियलु आहे। हिते वरी हिकिड़ी शेल्फ आहे, बुक शेल्फ, जंहिंमें हिकिड़ो गुलदस्तो बि पियो आहे। हिते हिकिड़ो पीक फ्रेम्स जो पोस्टर लॻल आहे। गुड। ऐं मोहम्मद ख़ज़ीर तव्हां ॿुधायो? हिकु हॉर्स आहे जेको मां ठाहियो आहे। ऐं ख़ज़ीर जेको आहे मुंहिंजी हेल्प कराई आहे, हिन में कटिंग कई आहे, ख़ज़ीर पेस्टिंग कई आहे पेपर जी। ऐं असां ईअं अॼु पंहिंजो ॿारनि सां ईअं टाइम स्पेंड कयोसीं।